असां फैसल मोर में कयो आहे बिज़नेस क्लास में थोड़ो अमीरनि वांगुरु सफ़र कंदासीं। आवाज़ संगत फाइनली रात जो 9 बजे असांजी बस हली ऐं सफ़र तो शुरू ऐं उनखां फ़ौरन बाद फैसल मोर जी तरफ़ां आयो असांखे पिज़्ज़ा जेको मिलियो फ्री ऑफ कॉस्ट। संगत ही लंच असांखे मिलियो फैसल मोर जी तरफ़ां बिल्कुल फ्री और जो अंदरूनी सोफ़ा सीट्स ऐं यार ॾाढियूं कंफर्टेबल हुयूं, आरामदेह हुयूं ऐं उन्हनि विहाणा बि असांखे ॾिना हुआ। अस्सलाम वालेकुम मौजूद सामईन, आऊं आहियां जहांगीर मेमण ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो जहांगीर व्लॉग्स ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे इमरान बलोच जी। सो दोस्तों अॼु असांजी फाइनली आहे वापसी हैदराबाद जी तरफ़ ऐं वञण जो दिलि त कोन पियो अचे यार, ॾाढो घुमियोसीं, इंजॉय कयोसीं। मुंहिंजो ख़बर थिलो जेॾीमहिल मूंखे मज़ो अचणु शुरू थियो तेॾीमहिल वापसि पिया हलूं। बहरहाल ख़ैर वरी इंशाल्लाह ॿीहर घुमंदासीं, पोइ वञिणो त आहे हिकु ॾींहुं। सो इमरान तुंहिंजो कीअं रहियो मतिलबु घर वापसी? दोस्तों असांखे ट्रेन अॼु कोन मिली सघी, सो छो त ट्रेन काफ़ी ॾींहं पहिरीं बुक कराइणी पवंदी आहे। सो को मसइलो कोन्हे, असां फैसल मोर में कयो आहे बिज़नेस क्लास। इमरान उहो कीअं कयो ख़बर आहे? हा मज़ो आयो, बहितरीनु ॾाढो। ॾिसूं था हाणे फैसल मोर जो छा आहे। सो बिज़नेस क्लास में थोड़ो अमीरनि वांगुरु सफ़र कंदासीं ऐं हाणे असीं मिलूं था फैसल मोर जे टर्मिनल ते तव्हां सां। दोस्तों येंगो जेकी सर्विस आहे वो ॾाढी इस्लामाबाद में हले थी, उनजा प्राइस भी काफ़ी अफोर्डेबल आहिनि। तव्हां जॾहिं इस्लामाबाद अचो सो येंगो लाज़मी यूज़ कजो। ऐं हींअर असीं वञूं पिया फैज़ाबाद जिते असांजी आहे फैसल मोर जी बस आहे। इसमें असां सां राति जो हिकिड़ो सीन थियो दोस्तों, उहो तव्हांखे ॿुधायां। राति छा थियो, मूं ऑनलाइन कयूं टिकेटूं बुक करो ऐप तां। सो बिज़नेस क्लास जो टिकेट 7,700 जो, सो 15,000 समथिंग कुझु उनखे ट्रांसफ़र करणा ऑनलाइन, उहे त मूं करे छॾिया। सीन इहो थियो टिकेट मुंहिंजी बुक कोन थियूं, मतलब अहिड़ो कुझु आयो, मुंहिंजा पैसा त कटिजी हलिया पर टिकेट बुक कोन थी। पोइ भाउ मारो राति जो सुम्ही रहियो, 30 सेकेंडनि में ओॾी महिल खोंगड़ा वारी भाउ सुम्ही रहियो। सो हुन खां पोइ आउं वेठो माना ॻाल्हायां हुननि सां, हेल्प लाइननि ते बुक करो वारनि सां, त भाउ मुंहिंजा पैसा कटिजी हलिया, टिकेट मुंहिंजी बुक ठहियूं कोन, हाणे केॾां वेंदासीं? फ़िलहाल हेल्प लाइन वारनि ॾाढा फैसल मोर जा सुठा हुआ, उन्हनि असां सां ॻाल्हायो जी ना बाबा को इशू कोन्हे, तव्हांजा टिकेट बुक आहिनि ऐं हिनमें नथो अचे तॾहिं बि को इशू कोन्हे, तव्हां कलाक पहिरीं असांजे टर्मिनल ते अचिजो, तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। अञा बि आहे ख़तरो आहे? न खतरो कोन्हे यार, हल थी वेंदो मसइलो। मूंखे लॻे थो आहे अञा पुॼूं। शुक्र पाण वारा पैसा बची विया, टिकेटूं मिली वियूं। त नीचे बुक करो में कॾहिं कॾहिं एप में मसइलो अची वेंदो, पर तव्हांजा अगरि पैसा कटिजी हलिया उहो केॾां कोन वेंदा, साह में साह आयो भाउ। 15,400 रुपया पंहिंजा बची हलिया। गाॾी आहे लेट, तक़रीबन निकिरणी 8:30 बजे, निकिरणी 7 बजे, को मसइलो कोन्हे। असांजो दोस्त शबीर उन पासे वेठो आहे, हुन सां गॾु चांहि वांहि पीऊं था, गपशप कयूं था। तो दवा खाई पिया जेको निंड वारी तो न? हा दोस्तों मसइलो इहो आहे, मूंखे बस में निंड ईंदी कोन्हे, सो मूं छा कई आहे, हिकिड़ो खंघर और शरबत खयो, कोसुम ई उन जा 2 चमचा पींदो आहे, उन में गैर आउं सुकून रहंदसि सुम्ही। ख़्याल सां गिलास कजा रोड यार ही करे छा पियो? एवा ही वियो लियो भाई असां यार शबीर हास्यकार बनी ॻाल्हि मां आयो आहे असां मोकिलाइण। शबीर यार ॾाढी ख़िदमत कई असांजी। हा शबीर थैंक यू, थैंक यू सो मच। हाणे चांहि वांहि प्यारी न, चांहि में पियो था, सुकून कयो, मानी आखिरी खाराए यार वठी आयो तव्हांजे लाइ। ओ तहज़ीब जो केक यार हेड़ा दोस्त किथां ईंदा यार? शबीर यार जाम मज़ो आयो यार, मूंखे यार ॾाढो मज़ो आयो। आऊं तव्हांखे मिस कंदो, दिलि त न आहे छॾण जी, वापसी ॿुध ओए ॻाल्हि चो दिलि त न आहे छॾणी, पर निकिरो था जल्दी कया। असां त ॾिसूं तहज़ीब जो छा तहज़ीब आहे, जहांगीर जो दिलो घर खणी वञण जो। ओ वाह 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 यार, जीअं हैदराबाद में बॉम्बे बेकरी आहे न, हाँ ईअं वांगर माना इस्लामाबाद जी तहज़ीब बेकरी। जे वञण वारो माना जशन आहे, जशन आहे यार। हैप्पी बर्थडे टू यू, बर्थडे इमरान बलोच। दोस्तों हाणे शबीर वञे तो वापसी, छो तुंहिंजी आहे यूनिवर्सिटी में वरी क्लास। तो शबीर यार थैंक यू सो मच। हाँ तो संगत असांजी बस हाणे अची चुकी है, 7 बजे अचणी हुई पर आई है रात जो 9 बजे, को मसइलो कोन्हे। हाणे असां रखंदासीं पंहिंजा सामान बस में ऐं हुनखां पोयां कंदासीं सफ़र जो पास पोयां न हिन पासे आहे बिज़नेस क्लास। ॾिसो गाॾी सफ़ाई थी वठे, ही गाॾी खां पोयां हा इहा गाॾी आहे, हाँ चढ़ूं था। मानी पाण खे राति जो खाराईंदा नी, ख़बर कोन्हे, पुछा कर हूंदी त आहे हिनजी टिकेट में। नहीं सफ़ाई कराए देन जल्दी कर। हलो
सामान रखो अरे 16 और 17 आवाज़ संगत फाइनली रात जो 9 बजे असांजी बस हली ऐं सफ़र तो शुरू ऐं उनखां फ़ौरन बाद फैसल मोर जे तरफ़ां आयो असांखे पिज़्ज़ा जेको मिलियो फ्री ऑफ कॉस्ट रिफ्रेशमेंट जे तौर ते पिज़्ज़ा खाई करे मूं त कयो इंजॉय छो त मूंखे ॾाढो वणियो पिज़्ज़ा पर शायदि मुंहिंजे यार इमरान बलोच खे उनजो टेस्ट कोन वणियो संगत पिज़्ज़ा खां पोयां असांखे मिली कोल्ड ड्रिंक ऐं वरी उनखां पोयां असांखे मिलियो हिकिड़ो बॉक्स जंहिंमें मौजूदु हुई रिफ्रेशमेंट जंहिंमें निमकोस बिस्किट ऐं चॉकलेट मौजूदु हुआ साम्हूं लॻल हुई 10 इंच जी LCD ऐं असांखे मिलिया हेडफोन ऐं असां पूरो पंहिंजो सफ़र फिल्मूं ॾिसंदे ॾिसंदे गुज़ारियोसीं दोस्तों बस जे सफ़र में मूंखे राति जो निंड कोन ईंदी आहे ऐं उन लाइ आउं खणी आयुसि कोसुमी खंघ जो शरबत छो त इहे पीअण सां निंड ईंदी आहे ऐं मूं भरिया आहिनि मां 2 चमचा ऐं पोयां सॼी राति मूं कई सुकून सां निंड सुबुह जो सवेरी जीअं उथियासीं त ॿाहिरि मूं जीअं ॾिठो ॿाहिरि रुॻो धुंध ई धुंध हुई का शइ नज़र कोन आई परे परे ताईं अब संगत हिन वक़्तु टाइम थियो आहे ॾींहं जा 1:80 रहीमयार खान स्टेशन ते पहुची चुका आहियूं कंपनी जो लंच जेको मिलंदो असांखे फ्री में मिलंदो रातो को जेको सफ़र हो न असांजो दोस्तों धुंध जे करे मुसलसल गाॾी मोटरवे जे बजाए आई आहे GT रोड तां ऐं GT रोड जो सफ़र एॾो ॾुखियो हो एॾी धुंध हुई बाक़ी हिननि जी गाॾी ॾाढी कंफर्टेबल आहे सोफ़ा सीट्स आहिनि वेहण में कंफर्टेबल LED अॻियां लॻी पई आहे रिफ्रेशमेंट ॾींहं जो लंच इहो त बेस्ट हो संगत ही लंच असांखे मिलियो फैसल मोर जे तरफ़ां बिल्कुलु फ्री जंहिं मौजूदु हुई बिरयानी हिकिड़ो नान दाल ऐं कोरमो संगत हे इन फैसल मोर जूं अंदरूनी सोफ़ा सीट्स ऐं यार ॾाढियूं कंफर्टेबल हुयूं आरामदेह हुयूं ऐं उन्हनि विहाणा बि असांखे ॾिना हुआ संगत फाइनली धुंध हटण खां पोयां गाॾी चढ़ी मोटरवे ते पोइ असांजो वञी करे सफ़र गुज़रियो आहे सुकून सां ऐं पोइ सॼो सफ़र असां फिल्मूं ॾिसंदे गाना ॿुधंदे कयोसीं पंहिंजो सफ़र इंजॉय दोस्तों फाइनली लही वियासीं हैदराबाद स्टॉप ते हिन गई गाड़ी में यार टाइम ॾाढो वरितो फोके करे 25 कलाक लॻी आहे 25 कलाक पर ॾाढो मज़ो आयो इंजॉय कयोसीं दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में हाणे बतीन पेचूं आराम करियूं घुमी फिरी जाम थकी पिया आहियूं हाणे हिते सी आहे कोन न सी ते सफ़ा ठुपी कोन्हे थोरा गर्मी लॻी चलो आहे चलो रक्षा सां ॻाल्हायूं था